नाजरीन खबर शामिल कनाजी मुबारकपुर मद मुबारकपुर भरसा मियाँ साहब में टी ए तालीम खानपुर रोबीना सो तरफा प्राइमरी स्कूलन कुतुब कटो बिलावल खुहारो उर्दू प्राइमरी स्कूल समेत बिन स्कूलन जो विजिट कयो। स्कूलन में SOP जे असूलन तहत सख्ती से अमल दरामद करण जो हिदायतूं पेश कयूं। उन मौके ते हेड मास्टर प्राइमरी स्कूल उस्ताद खादम हुसैन चन्ना जो चवण हो ते स्कूल में फर्नीचर ऐं जगह जे खोट हुअण सबब एक डेस्क ते बिन जी जगह ते 4-4 शागिर्दन खे विहारो वञे तो। SOP जे हुक्मन ते अमल करण मुश्किल आहे। तंहिं हूंदे सहूलियतुनि आधार पेश कयूं था। एक क्लास के बिन शिफ्टन में हलायूं तो जीअं कोरोना वायरस का महफूज रही सके। खबर शामिल कंदासीं त गोटकी जी तारीख़ जी अनोखी ऐं मुनफरद रोड जेका हिक गोट वाही दीन शाह लग जरवार के बल्दियाती नुमाइंदनि ॾिनी आहे, जेका सिर्फ 6 फुट तैयार करे तकड़ में हुन जो इफ्ताह ज़िले चेयरमैन हाजी खान महर कयो। गोठाणनि हिन अजीब रोड बाबत पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ही गोठ वाही दीन शाह जो कदीमी गोठ है, असां दीन शाह वाही जा रहवासी आहियूं। ही रोड जो 89 में असांखे मिलियो हुयो। वरी हाणे हिन गवर्नमेंट जेको आहे असांखे लोकल गवर्नमेंट वटि ॾिनो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे जो ज़िले चेयरमैन साहब हिन रोड जो इफ्ताह करे वियो आहे। रोड जेको ठहियो आहे उहो टोटली 6 फुट दुनिया जे काथे बि कंहिं बि जगह ते अहिड़ी मसइलो न आहे। रोड ठहंदो आहे त पोइ थींदो आहे। हाणे पहिरियों मरतबो असां हिते ॾिठो आहे जो 6 फुट रोड ठाहे तख़्ती हणी जेको आहे ज़िले चेयरमैन साहब इफ्ताह करे वियो आहे। इहो कहिड़े क़िस्म जो रोड आहे, अलाए छा आहे, अलाए करप्शन आहे। हाणे जेको आहे सॼो गवर्नमेंट जो ख़र्च लखे रुपया ख़र्च थी विया नी। असांखे जेको फ़ाइदो पियो आहे उहो पियो आहे टोटली 6 फुट। 6 फुटनि ते जेको आहे सरदार साहब करे वियो आहे इफ्तिताह। असां गवर्नमेंट खे अपील त कयूं था महिरबानी करे हिनखे मुकमल कयो वञे। असांजो जेको आहे रोज़मर्रा जो रस्तो आहे रोज़ अचण वञण जो, हिते बरसाति जेको आहे सिम जो इलाइक़ो आहे, फसूल तबाह थी विया नी। उन सां गॾु रस्तो आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। इहे त रस्ता बि गवर्नमेंट खे इहो इंसानी बुनियादी हक़ आहे, इहो मिलणु खपे। पर कहिड़ी गवर्नमेंट आहे असांजी। असां सिंध गवर्नमेंट वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं महिरबानी करे हे जेको आहे हिनजी ऑडिट कई वञे। छा ठेकेदार जो कसूर आहे, गवर्नमेंट जो कसूर आहे, कंहिंजो जेके इन्वॉल्व आहिनि उनखे जेको आहे उनखे पंहिंजी जेको आहे सज़ा ॾिनी वञे। ऐं अहिड़े क़िस्म जा कम जेकॾहिं गवर्नमेंट कमु करणु चाहे त उहो मुकमल करे। न खबर शामिल कंदासीं सखर मां पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन सखर पारां मुतालबनि जी मञता लाइ सिविल अस्पताल सखर में OPD जो बाइकाट करे मेन गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंजे अॻवानी करीमदाद बुख्ती, मोहम्मद कासिम उजण, इरशाद पठान, मोहम्मद जमान कलवड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिहत खाते कराची सिंध पारां सिहत खाते अंदरि कमु कंदड़ मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस, प्रोफेशनल अलाउंस ऐं ॿियूं मरामतूं नथियूं ॾिनियूं वञनि। जेको असांजे हक़ आहे उहो असांखे मिलण घुर्जे। हिननि चयो त जेकॾहिं असांजो उहो मुतालबो मंज़ूर न कयो वियो त एहतजाजी मुज़ाहिरो जारी रखियो वेंदो। ॿिए तरफ़ मरीज़नि दाहींदे चयो त रोज़ आए ॾींहुं सिविल अस्पताल जे मुलाज़िमनि जो एहतजाज सबब बीमार मरीज़ रुली विया आहिनि। हिन हुकूमत खे घुर्जे त हिननि जा मुतालबा मञे त जीअं आयल मरीज़ पंहिंजो इलाज कराए सघनि। खबर शामिल कंदासीं जामशोरो मां त जामशोरो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जी तंज़ीम पोहरियत इताद लम्स तरफ़ां फौत थी वियल लम्स मुलाज़िमनि ऐं ऑफिसरनि जे रूह खे इसाले सवाब लाइ पोहरियत इताद जे सदर मुश्ताक अहमद भलाई, चेयरमैन मंजूर भगत ऐं सेक्रेटरी जनरल अहमद कमराणीअ जी मेज़बानीअ में सेंट्रल म्यूज़ियम हॉल में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मग़फ़िरत जी दुआ पिणु कई वई। तक़रीब में लम्स मुलाज़िमनि, ऑफिसरनि, सियासी समाजी ऐं मज़हबी अॻवाननि, IT इंचार्ज अज़हर मेमुण, अब्दुल रशीद शेख, जामशोरो जदीद कमेटी जे अॻवाननि मोहम्मद कबरानी, NB खोसो, फ़कीर हक नवाज़ ब्रह्माणी समेत समें माण्हुनि शिरकत कई। न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।